सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़े करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ऐलानियल हड़ताल वारे सॾ ते शेख बिरकियो में सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले अॻवान बाबू औरंगज़ेब शेख गुल सोलंकी ऐं नातो भील जी अॻवानी में शहर में मुकमिल तौर हड़ताल कराई वई। शटरबंद हड़ताल सबबि शहर जा मुख्य कारोबार मरकज़ बंदि रहिया। मच्छी मार्केट, गोश्त मार्केट ऐं ॿियो जेके कारोबारी मराकज़ बंदि रहिया, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार, हैदराबाद शेख बिरकियो, मातली फलकारा शेख बिरकियो, गुलाब निगारी शेख बिरकियो रोडनि तां गाॾियूं पुन गाइब रहियूं, जंहिं करे मुसाफ़िरनि ऐं अचण वञण वारे माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे बोन ॾियणो पइजी रहियो। उन ॿिए तरफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि बाबू औरंगज़ेब शेख, नाथो भील ऐं गुल सोलंकी जी अॻवानी में शेख बिरकियो जे मरकज़ी चौक ते जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते उन्हनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो बेटनि ते कब्ज़ो करण जी जेकी कोशिशि कई वई आहे वफ़ाक़ तरफ़ां, जेका आइन आहे पाकिस्तान जे कानून मुताबिक़ बि हिकिड़ो ग़लति अमल आहे। में हड़ताल आहे ऐं असां जेको तो बेटनि ते कब्ज़ो उन जे लाइ जेको तो भरपूर जेको मदद करियूं था। सिंध सिंधियुनि जी आहे, सिंधियुनि जे बाबे जी कोन्हे, सिंध सिंधियुनि जी रहंदी। चवणु सिंध जे बेटनि ते जेको वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे उहो गैर आइनी आहे, उनखे कंहिं सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध सिंधियुनि जी जागीर आहे ऐं सिंध जी मिल्कियत आहे, उन ते कंहिंजो बि कब्ज़ो क़ाबिल बर्दाश्त न कंदो वेंदो। सिंध तरक़ी पसंद पार्टी सदाईं सिंध जे वसीलनि जी मदामत कई आहे ऐं कंदी रहंदी। कैमरामैन सिद्धार्थ सां गॾु आगा जानिब, सिंध टीवी न्यूज़।